लंडन प्लान जोड़ियो वियो त नवाज़ शरीफ़ जी हुकूमत खे ख़त्म करणो आहे। जनरल ज़हीरुल इस्लाम लंडन प्लान जो हिस्सो हो, चयो वियो हो त इस्तीफ़ा ॾियो न त तैयार रहो। अहिड़ो सलूक थींदो जो यादि रखंदव। जनरल ज़हीरुल इस्लाम पाण चयो हो त असां मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे आज़मायो ऐं टी क़ुवत खे अचर ॾिनो। जनरल ज़हीरुल इस्लाम चयो त हू टी क़ुवत डिलीवर करे सघे थो। PTI बानी ॿुधाए त टी क़ुवत हू न हो। जेकॾहिं PTI बानी चए त टी क़ुवत हो न हो त मां सियासत छॾे ॾींदुसि। PTI बानी पहिरीं उन्हनि ॻाल्हियुनि जो जवाबु क़ौम ॾे, पोइ असां ॻाल्हियूं करिए। नवाज़ शरीफ़ बिना मुक़ाबले मुस्लिम लीग नून जो सदर चूंडिजी वियो। नून लीग जी जनरल काउंसिल नवाज़ शरीफ़ जी क़यादत एतमाद जो इज़हार करे थी। 2017 में नवाज़ शरीफ़ खे पार्टी क़यादत तां जबरी तौर ते हटायो वियो हो। नवाज़ शरीफ़ जे बहाने पाकिस्तान खे निशानो बणाईंदड़नि खे कटहड़ में आंदो वञे। मुस्लिम लीग नून जी जनरल काउंसिल ठहराव मंज़ूर करे वरितो। अॼु नवाज़ शरीफ़ सोभारो थी वियो ऐं मुख़ालिफ़नि जा मुंहुं कारा थी विया आहिनि। जेका अमानत मूंखे ॾिनी वई उहा अॼु नवाज़ शरीफ़ जे हवाले करे छॾी आहे। हर क़दम ते मूंखे ऐं साथियुनि खे नवाज़ शरीफ़ जी क़यादत घुर्बल आहे। ॿीहर इहो ई पाकिस्तान ठाहींदासीं जेको 2017 में नवाज़ शरीफ़ छॾे वियो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो मुस्लिम लीग नून जे जनरल काउंसिल खे ख़िताब। संदसि चवणु आहे त अॼु PTI बानी जो मकरू चेहरो दुनिया जे साम्हूं अची वियो आहे। हू अॼु फ़ौज खे बदनाम करे रहियो आहे। PTI बानी अॼु शहीदनि जे ख़िलाफ़ ज़हर ओगाछे पियो। जेल मां ॿाहिरि अचण लाइ PTI बानी जूं साज़िशूं नाकाम बणिजी वियूं आहिनि। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण PTI बानी खे एहसान फरामोश करार ॾेई छॾियो। गुज़िरियल ॾींहुं मुल्क ख़िलाफ़ कुधी साज़िश कई वई। ग़लति वीडियो हलाए इदारनि खे बदनाम कयो वियो। PTI बानी जिन इदारनि जे सहारे इक़्तिदार में आयो उन्हनि ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करे रहियो आहे। जेल में वेठल शख़्स जा इंटरव्यूज़ नशर थी रहिया आहिनि। जेल में वेठल शख़्स क़ौम खे गुमराह करण जी कोशिश करे रहियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं डॉक्टर इसरार अहमद 25 साल अॻु साज़िश जो ॿुधाए चुकियो हो। अब्दुल सत्तार ईदी खे शहीद बेनज़ीर भुट्टो जे हुकूमत डीरेल करण जे लाइ चयो वियो। अब्दुल सत्तार ईदी प्लान जो हिस्सो थियण खां इनकार कयो। जेल में वेठल शख़्स पाकिस्तान खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश करे रहियो आहे। मुजीबुर रहमान खे हीरो करार ॾेई जेल में वेठल शख़्स मुल्क ख़िलाफ़ साज़िश कई। PTI बानी जी जंग रुगो पाकिस्तान सां आहे। हुरन जे रूहानी पेशवा ऐं फंक्शनल लीग जे सरबराह पीर पागारे सां JOI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात। मुल्क समेत सिंध जे सियासी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवड़। जमहूरियत ऐं मुल्की मुफ़ादनि ख़ातिर गॾियल जदोजहद करण ते इत्तेफ़ाक़। वज़ीर आज़म अणे ऐलानिया लोड शेडिंग ख़त्म करण जी हिदायत करे छॾी। शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि बिजली जे लोड शेडिंग बाबति इजलास। चवे थो नुक़सान में हलंदड़ फीडर्स ते बि लोड शेडिंग जो वक़्तु घटायो वञे। गर्मीअ जी शिदत सबबि माण्हू तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾे रहिया आहिनि। खेनि रिलीफ ॾिनो वञे। पाकिस्तान खे एटमी ताक़त बणे 26 साल मुकमल। सॼे मुल्क में योम तकबीर जो ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। मुल्क में आम मोकल समूरा सरकारी ऐं ख़ानगी तालीमी इदारा बंदि रहंदा। 28 मई जी मुनासिबत सां सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में लाड़काड़ो, कश्मोर, टंडो रहीम ख़ान, टंडो मस्ती ऐं ॿियनि शहरनि में तक़रीबूं कोठायूं पियूं वञनि। योम तकबीर मुल्क जे दिफ़ा खे मज़बूत करण जे लाइ मुतहद थियण जो दर्स ॾिए थो। 28 ते क़ौम फ़ैसिलो कयो हो त को बि परॾेही दबाउ बर्दाश्त न कयो वेंदो। 28 मई ते नवाज़ शरीफ़ एटमी धमाका करे मुल्क खे नाक़ाबिले शिकस्त बणायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो योम तकबीर जे मौक़े ते बयान। अॼोके ॾींहुं पाकिस्तान कामयाबी सां एटमी ताक़तुनि जी सिफ़ में शामिल थियो। योम तकबीर क़ौम जे एतमाद ऐं इलाक़ाई अमन इस्तेहकाम बरक़रार रखण जे अज़म जो सबूत आहे। पाकिस्तान ज़िम्मेवार रियासत तौरु तकरारनि खे पुरअमन तरीक़े सां हल करण ते यकीन रखे थो। वक़्ती सदर यूसुफ रज़ा गिलानी जो योम तकबीर जे मौक़े ते बयान चयाईं पाकिस्तान ताक़त जो तवाज़ुन बरक़रार रखण ऐं जहारियत खे रद्द करण लाइ पुरज़म आहे। मुल्क खे एटमी रियासत बणाइण जे सफ़र में ॾुखियाइयुनि खे मुंहुं ॾियणो पियो। मुल्की क़यादत ऐं साइंसदाननि हिन कामयाबी खे हासिल करण लाइ चैलेंजिस खे मुंहुं ॾिनो। पाक फ़ौज तरफ़ां योम तकबीर जे मौक़े ते क़ौम खे वाधायूं। चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी ऐं इंटरनी सर्विसिस चीफ्स पारां
अवाम खे मुबारकूं ॾिनियूं वयूं आहिनि। ISPR मूजिबि अॼोको ॾींहुं 1998 में पाकिस्तान जे एटमी तजुर्बनि जी तारीख़ी कामयाबी जी यादि ॾियारे थो। हिन ॾींहं ते कामयाबीअ सां ख़िते में ताक़त जो तवाज़ुन बहाल कयो वियो। ॾुखियाईनि बावजूदि शानदार कारनामे में पंहिंजो हिसो विझंदड़नि खे हथियारबंद फ़ौज भेटा पेश करे थी। हथियारबंद फ़ौज ऐं क़ौम उन्हनि सभिनी माण्हुनि जी अणटुट चाह ऐं क़ुर्बानियुनि खे भेटा पेश करे थी ख़्वाब खे ताबीर ॾियण जे लाइ पंहिंजूं हयातियूं वक़फ़ कंदड़ साइंसदाननि ऐं इंजीनियर्स तारीफ़ जा हक़दार आहिनि। तारीख़ी ऐं अहम ॾींहं ते हथियारबंद फ़ौज वतन जे दिफ़ा ऐं ख़ुदमुख़्तियारी जे लाइ अणटुट अज़्म जो वर्जाव करे थी। पाक फ़ौज पारां इलाक़ाई सलामती जो तहफ़ुज़ ऐं मुल्की सलामती खे हर क़ीमत ते यकीनी बणाइण जे अज़्म जो वर्जाव। पाकिस्तान जी एटमी ताक़त बणजण खे 26 साल मुकम्मल थियण ते PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पैगाम। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां यौम तकबीर जे हवाले सां क़ौम खे वाधायूं चवे थो। अॼु असां शहीद भुट्टो खे यादि करियूं था जंहिं पाकिस्तान खे एटमी ताक़त बणाइण जो ख़्वाबु ॾिठो। शहीद भुट्टो आलमी दबाव बावजूदि पंहिंजे ख़्वाब जे साभिया लाइ एटमी प्रोग्राम जो बुनियादु रखियो। अॼोके ॾिहाड़े ते असां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे बि भेटा पेश करियूं था। शहीद राणी पंहिंजे वालिद जे विजन खे साबित क़दमीअ सां अॻिते वधायो। शहीद राणी जूं पाकिस्तान जे दिफ़ा लाइ अहम ख़िदमतूं आहिनि। एटमी प्रोग्राम जा साइंसदान ऐं उन सां लाॻापियल ॿिया माण्हू असांजा हीरो आहिनि। शहीद भुट्टो ख़िते में अमन बरक़रार रखण लाइ पाकिस्तान खे एटमी ताक़त बणाइण जो बुनियादु रखियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जे एटमी प्रोग्राम जो बानी आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो यौम तकबीर जे मौक़े ते पैगाम। मुराद अली शाह चवे थो यौम तकबीर ते वतन वासियुनि खे वाधायूं पेश करियां थो। शहीद भुट्टो खे पाकिस्तान खे एटमी क़ुव्वत बणाइण जे अज़्म ते भेटा पेश करियूं था। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान जे जोहरी प्रोग्राम में जिद्दत आंदी। यौम तकबीर क़ौमी ताक़त जे समूरनि रुखनि जे इज्तिमाही कोशिशुनि जी अलामत आहे। अॼोको ॾींहुं इंतिहाई अहम आहे। अॼोके ॾींहं ते पाकिस्तान एटमी ताक़त बणियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान खे एटमी ताक़त ॾिनी। एटमी ताक़त जी न रुगो शहीद भुट्टो पर समूरे ख़ानदान क़ीमत अदा कई। एटमी ताक़त जो बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जी प्रेस कॉन्फ्रेंस। मीरपुर माथिले में हथियारबंद नथा शहादत माणींदड़ सहाफ़ी नसरुल्लाह गॾाणी जो टीजो सहाफ़ियुनि ऐं आम माण्हुनि जी वॾे अंग में शिरकत। ॻोठ क़बूल गॾाणी में क़ुरान ख़्वानी करे शहीद सहाफ़ी जे रूह खे ईसाले सवाब पहुचाइण लाइ दुआऊं घुरियूं वयूं। सहाफ़ी नसरुल्लाह गॾाणी जे टीजे जे मौक़े ते माहौल सोगवार हरख आली। टीजे में शरीक माण्हुनि पारां शहीद सहाफ़ियुनि जे क़ातिलनि जे गिरफ़्तारी जो मुतालबो। शहीद सहाफ़ी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सॼी सिंध में सहाफ़ियुनि सियासी समाजी धुरियुनि क़ौम परस्तनि ऐं शहरनि पारां एहतजाज जो सिलसिलो जारी। बख्शापुर बांदी मदेजी हिंगोरजा भिटशा ऐं सरहाड़ीअ में एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि पारां क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। जामशोरो में पिटारो टोल प्लाज़ा वटि इंडस हाईवे तां अणॼातल शख़्स जो लाश हथ इतला ते पुलिस पहुची लाश खणाए लम्स अस्पताल मुंतक़िल कयो। लाश जी सुञाणप न थी सघी। ऐं फ़लस्तीनियुनि जी जदोजहद जो तारीख़ी ॾींहुं स्पेन फ़लस्तीन खे आज़ाद रियासत तौरु तस्लीम करे वरितो। हिस्पानवी वज़ीर आज़म पेड्रो सांचेज़ फ़लस्तीन खे आज़ाद रियासत तस्लीम करण जो बाज़ाब्ता ऐलान करे छॾियो। फ़लस्तीन खे आज़ाद रियासत तस्लीम कंदड़ मुल्कनि जो अंग वधी 146 थी वियो। हिस्पानवी वज़ीर आज़म चवे थो फ़लस्तीन खे आज़ाद रियासत तस्लीम करण तारीख़ साज़ लम्हो आहे। अमुन फ़लस्तीनियुनि जो बुनियादी हक़ आहे।